दोस्तन के आऊं थोड़ो पंहिंजो तारुफ़ कराईंदो हलां। सर मुंहिंजो कमु थोरो घणो जेको टच आहे उहो कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स ते ई आहे ऐं उन लिंग्विस्टिक्स जे अंदरि फोनेटिक्स ऐं फोनेटिक्स में अकोस्टिक फोनेटिक्स ते मूं जेको कमु कयो आहे उहो कोशिशि कंदुसि त प्रेज़ेंट कयां। काफ़ी मोटियूं मोटियूं शयूं त स्किप कंदासीं, पर एटलीस्ट जेके असां सभिनी प्रॉब्लम्स डिस्कस कया, नेचुरल लैंग्वेज प्रोसेसिंग वारनि डिस्कस कया, ॿियनि दोस्तनि ईअं ई जेको कंप्यूटेशनल लिंग्विस्टिक्स में मूंखे प्रॉब्लम्स आया उहे मूं कलर ॾेई करे हाईलाइट कया आहिनि ऐं स्पेशल फोकस रिक्वायर्ड हूंदो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो इसाक़ साहब वेठा आहिनि ऐं प्लस में माजिद बुरगड़ी इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज इंजीनियरिंग उन्हनि दोस्तनि जो त जेकॾहिं किथे को असां फ्यूचर में कमु करे सघूं त महिरबानी करे हिन सेक्शन या हिन एरिया तरफ़ थोड़ी तवज्जो रिक्वायर्ड हूंदी। सो मुंहिंजे टॉपिक जी जेका ट्रांसलेशन हुई उहा तमामु ॾुखी हुई। हीअ आहे लिंग्विस्टिक वेरिएशन्स एम्बिग्यूटिज़ एंड अकोस्टिक्स ऑफ सिंधी लैंग्वेज। हाणे लिंग्विस्टिक वेरिएशन्स तमामु घणियूं आहिनि, पर आउं कोशिशि कंदुसि त जेके एम्बिग्यूटिज़ आहिनि स्पेशली इन टर्म्स ऑफ डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग जंहिंखे असां DSP चऊं था, उन में इलाही सारा प्रॉब्लम्स असांखे फेस थियनि था, जंहिंमें मुंहिंजूं कुझु रिकमेंडेशन्स अहिड़ियूं हुयूं जंहिंमें आउं चाहियां पियो त कुझु जेके असांजा सिंधी जा हुरुफ़ या अखर आहिनि उहे ओमिट थियनि, कुझु एड थियनि, कुझु जेके ॿोलीअ जे आवाज़नि जा क्लास आहिनि, क्लास जो मक़सदु त वाविल्स आहिनि, कॉन्सोनेंट्स आहिनि, त उहे एड थियणु खपनि, कुझु रिमूव थियणु खपनि। हाणे इहा एडिशन रिमूवल कंहिं हिकिड़े माण्हू जे वस जी ॻाल्हि न आहे। हिते जेका बि ही कम्यूनिटी वेठी आहे, हिन फोरम जो जेको रिकमेंडेशन वेंदो, स्पेशली इसाक़ साहब बि इन ॻाल्हि जो वज़न न खणी सघंदो या हिकिड़ो इदारो इहो वज़न न खणी सघंदो। तंहिं करे जेकॾहिं हिकिड़ो अकेडमिया जो कलेक्टिव फोरम ठहे ऐं जेको वेही आउं इन ॻाल्हि जो क़ाइल आहियां त ज़रूरी कोन्हे त आउं जेका ॻाल्हि कयां पियो उहा सही हुजे, पर घटि में घटि आउं इहो बि चाहींदुसि त मूं जेका ॻाल्हि कई आहे उनखे रद्द करण जे लाइ साइंटिफिक एविडेंस, साइंटिफिक प्रूफ ज़रूरु हुजणु खपे त आउं तव्हां सां सहमत थींदुसि। इन करे कंहिं हिकिड़े माण्हू न बल्कि हिकिड़ो जेकॾहिं कलेक्टिव को फोरम ठहे थो हिन स्टेज खां पोइ ऐं उहो वेही करे जेकॾहिं लैंग्वेज मीन्स असांजी ॿोली आहे न, सिंधी ॿोली आहे, उनखे जेकॾहिं कंहिं सिमथ में खणी ईंदासीं त इहा ई असांजी अचीवमेंट आहे न त अदरवाइज़ आउं कंक्लूड कयां थो जेके सुबुह जो डॉक्टर तहा हुसैन जा कमेंट्स हुआ त 90 जे ॾहाके में मैकिनटोश ते पहिरीं असां जेको कमु कंदा हुआसीं उहो इंग्लिश ॾे वेंदो, इंग्लिश खां पोइ ट्रांसलेट थी करे असांखे वरी सिंधी में मिलंदो। तंहिं करे उन 90 खां वठी अॼु ॾींहं ताईं जेके बि कमु हलनि पिया उहे ईअं ई आहिनि। मूं कोई बि कमु जेन्युइन न ॾिठो जंहिंखे असां चई सघूं त इहो असांजो बुनियादु आहे। मुंहिंजा साईं अर्ज़ु गुज़ारिश इहो आहे त बग़ैर बुनियाद जे असां केॾी बि मज़बूत छित विझूं, केॾा वॾा प्लाज़ा खड़ा करे छॾियूं, अल्टीमेटली उहे ड्रहणा आहिनि ऐं असांजी ॿोलीअ सां बदकिस्मती सां इहो रविश हले पई। ऐं सम्झां थो दैट नीड्स टू बी पुट ऑन टू एंड। डॉक्टर इसाक़ जसलाणी जंहिं ही असां सभिनी खे अपॉर्चुनिटी ॾिनी, पर हिन फोरम जे तवसुल सां सम्झां थो मुंहिंजो हिकिड़ो स्ट्रांग मैसेज उन दानिश्वरनि, कालम नवीसनि, मुहक़िक़नि खे बि वञणु खपे त बाबा तव्हां हिन ॿोलीअ जे बुनियाद ते जेके शोहरतूं माणियूं आहिनि या जेको नालो कमायो आहे, मुंहिंजा साईं अॼु टाइम कढी अचो आहे, घटि में घटि ॿुधो था त स्कॉलर्स या जेके रिसर्चर्स आहिनि जिन पंहिंजो वसी त टाइम ॾिनो आहे उहे तव्हांखे कहिड़ो डायरेक्शन ॾियनि था। घटि में घटि उन डायरेक्शन खे सपोर्ट त कयो। ही सर मुंहिंजी 2010 मूंखे ख़बर न हुई त अॼु आउं तव्हां सां 2023 में डिस्कशन कंदसि, पर 2010 में प्रिडिक्शन हुई मुंहिंजी रिसर्च जे अंदरि, अञा ताईं बि नोटेड आहे त सिंधी कॉम्पीट करे पई इकोनॉमिकली डोमिनेंट 2 लैंग्वेजिस उर्दू ऐं इंग्लिश। मूं डेलिबरेटली लफ़्ज़ यूज़ कयो आहे इकोनॉमिकली डोमिनेंट। असां रिच कल्चर, रिच फोनेटिक्स, ॿियूं फोनेज़म या जेके बि मैकेनिज़म आहिनि उन ते नथा वञूं, सिर्फ़ु इकनॉमिक फैक्टर आहे ऐं उहा हींअर रियलिटी असांखे महसूसु थिए पई।
ॿिया फैक्टर्स आहिनि जेके डिस्कस नथा कयूं। उन खां पोइ अॼु तमामु घणी डिस्कशन हली चैट GPT या आर्टिफिशियल इंटेलिजेंस। सो मुंहिंजा साईं हूअं त कोन ॻाल्हायां, पर हाणे थोरो इहो वाज़े करणु ज़रूरी थो सम्झां त सभ खां पहिरीं त चैट GPT AI न आहे, आर्टिफिशियल इंटेलिजेंस न आहे। चैट GPT आर्टिफिशियल इंटेलिजेंस बेस्ड हिकिड़ो प्लेटफॉर्म आहे, हिकिड़ो टूल आहे जंहिंखे तव्हां इस्तेमालु कयो था। आर्टिफिशियल इंटेलिजेंस बैक ते उहो समथिंग हिकिड़ो सब्जेक्ट ई ॿियो आहे जंहिंजूं 7 ब्रांचिस आहिनि, 7 एरियाज़ आहिनि। ऐं उन चैट GPT जो असांजी सिंधी लाइ जेको आहे, छो जो मूं कुझु शयूं कयूं पिए त उतां जॾहिं वरितमि त तव्हां रेड हाईलाइटेड ॾिसो रिसोर्स इंटेंसिव, माना तव्हां जेकॾहिं स्पीच रिकग्निशन ते कमु करणु चाहियो था त चैट GPT तव्हांखे सजेस्ट करे थी त सिंधी खे टच न कयो, बिकॉज़ उन वटि रिसोर्सिस न आहिनि। लेस रिसोर्स लैंग्वेज लाइक सिंधी। उन खां पोइ जॾहिं मूं ॾिठो त मूंखे ॾाढी तकलीफ़ थी, हिन में को सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जो ॾोह न आहे, हिमायत बुर्गरी इंस्टीट्यूट जो ॾोह न आहे। मूं हिकदमि वञी करे ॾिठो त असांजी सिंध गवर्नमेंट हिकिड़ियूं अहिड़ियूं लैंग्वेजिस आहिनि जिन वटि हिकिड़ो डिस्ट्रिक्ट जेतिरी पॉपुलेशन बि कोन्हे। असांजी सिंधी ॿोलीअ खे पंहिंजो पूरो सूबो आहे। हिकिड़े दोस्त 30 मिलियन शेयर कयाऊं, सम्झां थो 50 मिलियन खां वधीक सिंधी स्पीकर्स आहिनि जेकॾहिं ऑनेस्ट सेंसस कई वञे त। ऐं उन सूबे जी जेका बजट आहे उहा 2.2 ट्रिलियन यानी 2200 अरब रुपयनि खां मथे आहे। सिंध गवर्नमेंट खे बि इहो मैसेज वञणु खपे त खुदारा लैंग्वेज ते इन्वेस्ट कयो। जेकॾहिं लैंग्वेज ते इन्वेस्ट न कंदव त पोइ बाक़ी आख़िर हिन सूबे जो, हिन ॿोलीअ जो छा थींदो। सो हितां खां असांजे तवसुल सां इहो मैसेज मीडिया सहाफ़ी जेके बि दोस्त आहिनि, सिंध गवर्नमेंट खे वञणु खपे त बाबा ॿोलीअ में इन्वेस्ट त कयो, नंढा नंढा प्रोजेक्ट्स शुरू कयो जीअं ॿोली तरक़ी करे, दुनिया खे ख़बर पवे त सिंधी लैंग्वेज ते जेकॾहिं तव्हां कमु कंदव त तव्हांखे रिसोर्सिस जी अणाहठ महसूसु न थींदी। वाविल्स ते जॾहिं मूं कमु स्टार्ट कयो त इलाही लिटरेचर खे सर्च करण खां पोइ आउं हिन नतीजे ते पहुतुसि, मिर्ज़ा कलीज बेग जो सिंधी ग्रामर जो बुक सजेस्ट करे पियो त सिंधी जे अंदरि 10 वाविल्स आहिनि। ठीकु, 10 वाविल्स खणी करे अॻिते वधियासीं। जॾहिं अॻिते वधियासीं त असांजी फाइंडिंग, मुंहिंजी जेका रिसर्च फाइंडिंग आहे ऐं उनखे कुझु ॿियनि रिसर्चिस बि सपोर्ट कयो आहे त असां वटि 10 न 8 वाविल्स आहिनि। हाणे सुवालु इहो थो उभिरे त जॾहिं तव्हां इंटरनेशनल कम्यूनिटी में वेंदो, दुनिया में वेंदो, तव्हांजी लैंग्वेज सेट जेका आहे, जंहिंखे असां फोनियम्स सेट चऊं था, वाविल्स चऊं था, कॉन्सोनेंट्स चऊं था, उन जो अंग जेको आहे उहो फिक्स न आहे अॼु ॾींहं ताईं 21वीं सदी में। त माण्हू कमु कीअं कंदा, माना तव्हां या 10 ते बीहंदव या 8 ते बीहंदव या अञा वधंदा या घटिजंदा। 2 वाविल्स जेके आहिनि असांजा ए ऐं औ, मूं जेका रिसर्च कई आहे उन में तकड़ियूं 2 पिक्चर्स तव्हांखे ॾेखारींदुसि त इहे ॿई असांजा डिफ्थांग्स 100 न बल्कि 99% वुसत सां चई सघां थो त इहे प्योरली डिफ्थांग्स आहिनि। इन्हनि खे असां मोनोफ्थांग वाविल जे लिस्ट मां कढी करे, ज़ाहिर आहे लैंग्वेज अथॉरिटी पाण मुरादो न करे सघंदी, रिसर्च फोरम हिकिड़ो कॉन्स्टिट्यूट करे इहो डिसाइड थियणु खपे त असांजा 8 मोनोफ्थांग वाविल्स आहिनि ऐं उन में हेतिरा डिफ्थांग्स आहिनि। या जेकॾहिं ठीकु आहे मुंहिंजी ॻाल्हि रिजेक्ट थी वेंदी या ॿियनि जी ॻाल्हि, त पोइ असां इन कॉन्क्रीट नतीजे ते हुजणु खपऊं त बाबा 10 वाविल्स आहिनि ऐं इहो ई वाविल सेट आहे। मूं जेका रिसर्च कई ही असांजे वाविल सेट में जेके 3 शॉर्ट वाविल आहिनि ऐं 7 लॉन्ग वाविल्स आहिनि, इहा एज़ इट ट्रू आहे। ऐं इनखे जेको मूं रिसर्च कयो आहे, लोबनोव हिकिड़ो मेथड ॾिनो, उन जे तहत इन में असां वटि को बि बाम कोन्हे त 3 शॉर्ट ऐं 7 लॉन्ग वाविल्स आहिनि। उनखां पोइ फॉर्मेंट फ्रीक्वेंसीज़ जे आधार ते असां वाविल्स जूं क्वालिटीज़ ऐं पैरामीटर्स अंडरस्टैंड करे सघूं था। ऐं हीअ जॾहिं ॾिसो हर माण्हू टूल्स यूज़ करे सघे थो, आसानी सां टूल्स यूज़ थियनि था। ऐं मूं जॾहिं टूल्स यूज़ कया UK में त मुंहिंजे प्रोफेसर सुपरवाइज़र स्ट्रेट फॉरवर्ड उनखे रदी में विझी छॾियो, चई बाबा टूल्स त जेके आहिनि उहे जेका उन्हनि जी डेटा हूंदी आहे, नॉलेज हूंदी आहे, उन जे आधार ते तव्हांखे रिज़ल्ट ॾींदा।
तव्हांखे टेक्निकली पंहिंजो एल्गोरिथम यूज़ करणु खपे, पंहिंजी मैथमेटिक्स यूज़ करणु खपे। उन खां पोइ हीअ शइ जेका मूं प्रोड्यूस कई आहे प्योरली मूंखे हिन ते फोरियर ट्रांसफॉर्म ऐं बर्ग LPC यूज़ करिणो पियो। ऐं हीअ आउं वुसत सां चई सघां थो त इहो मुंहिंजो पंहिंजो कमु आहे। कंहिं बि टूल खे यूटिलाइज़ करे करे मूं फॉर्मेट्स कोन कढिया आहिनि। ऐं हिन जे बुनियाद ते असां वाविल क्वाड्रिलेटरल जेको प्लाट करे सघूं था उहो बि ऑथेंटिक आहे, जेको शुरू में डेनियल जोन्स ऐं ॿियनि जेके फादर ऑफ फोनेटिक्स आहिनि उन्हनि सजेस्ट कया आहिनि। त असांजे वाविल्स में जेके 2 वाविल्स आहिनि जंहिंमें आ लार्ज वाविल ऐं उनजो शॉर्ट वाविल ॿई क्लियर क्वालिटी में आहिनि ऐं इंडिपेंडेंट आहिनि। मीन्स जॾहिं बि को स्पीकर इन्हनि खे ॻाल्हाए थो तव्हांजे सेंटेंस या वर्ड में त हिननि ॿिन्हिनि वाविल्स जी जेका पैरामीटर्स आहिनि या उनजी जेका क्वालिटी आहे उहा ॾाढी क्लियरली अंडरस्टैंडेबल आहे। उनखां पोइ जेके असांजा ॿिया वाविल्स आहिनि जिन में ई आहे, ई सां गॾु उनजो शॉर्ट ए आहे, उनखां पोइ उनजो ओ आहे, ए आहे, इहे पाण में मिक्स थियनि था। मीन्स हाणे हिते अंडरस्टैंडिंग ऐं जनरेशन जी जॾहिं ॻाल्हि हली पए, तव्हां सपोज़ कंहिं बि हिकिड़े इंडिपेंडेंट स्पीकर खे विहारे छॾियो, लिसनर खे विहारे छॾियो ऐं उनखे तव्हां हिकिड़ो सेंटेंस पढ़ी ॿुधायो त उहो हिननि वाविल्स में कंफ्यूज़ कंदो, पर जॾहिं त 2 वाविल्स जेके आहिनि उहे तव्हांखे ॾाढा क्लियर मिलंदा। अहिड़ी साॻी तरतीब सां वरी जेके असांजा बैक वाविल्स आहिनि जिन में ऊ आहे ऐं ओ आहे ऐं औ आहे, उहे बि कंफ्यूज़ थियनि था। मीन्स उन्हनि खे बि रिकग्नाइज़ करण में प्रॉब्लम थींदो। हाणे ही प्रॉब्लम सिर्फ़ु माण्हू जे रिकग्नाइज़ करण जो न आहे, छो जो असांजी ॿोली हाणे स्पीच रिकग्निशन जे तरफ़ या ॿियनि जेके जदीद तक़ाज़ाउनि जी तरफ़ वेंदी त इहे शयूं असांखे गौर करणियूं पवंदियूं। हीअ जेको हिन तरफ़ असीं वाविल प्लाट ॾिसूं था, हीअ वाविल क्वाड्रिलेटरल आहे जेको इंटरनेशनली एक्सेप्टेबल आहे। ऐं हीअ प्योरली जेके मूं तव्हांखे ॿुधायो त फॉर्मेट्स फ्रीक्वेंसीज़ जनरेट कयल आहिनि उन जे बुनियाद ते कयल आहे, जंहिंमें असीं इहो ॾिसी सघूं था त जेको ई आहे इहो 4 फ्रंट क्लोज़ वाविल आहे ऐं ऊ जेको आहे उहो बैकवर्ड्स ऐं क्लोज़ वाविल आहे। उन सां गॾु जेका परसीव्ड ॿी वाविल क्वालिटी असांखे मिली उहा लिप राउंडिंग जी, ऐं उन सां गॾोगॾु जेके असांजा 2 क्लियर वाविल्स आहिनि आ ऐं इहे बिल्कुलु मिडल ऐं ओपन माउथ सां असीं स्पीक कयूं था त जेको असां क्वाड्रिलेटरल प्लाट कयोसीं एक्ज़ैक्टली उन असांखे पूरी पिक्चर ॾेई छॾी त असांजो वाविल सिस्टम जेको प्रोड्यूस थिए थो वोकल ट्रैक मां उहो कीअं थो थिए। ही कुझु मां बि फिगर्स ॾिनियूं आहिनि जंहिंमें हिकिड़ी साइन वेव आहे, उनखां पोइ स्पेक्ट्रोग्राम आहे, उनखां पोइ फॉर्मेट ट्रैक्स आहिनि। ही पैरामीटर्स आहिनि जिन सां असीं ॿोलीअ जे आवाज़ खे आइडेंटिफाई करे सघूं था, रिकग्नाइज़ करे सघूं था, उन जूं जेके फिज़िकल प्रॉपर्टीज़ आहिनि उहे ॿुधाए सघूं था। स्पेशली हिकिड़ी स्टडी मूं अहिड़ी बि पढ़ी जंहिंमें मैंशन थियल आहे त वाविल्स उन्हनि चयो त ॾुखिया हूंदा आहिनि बनिस्बत कॉन्सोनेंट जे, पर ईअं न आहे। सभ खां सवलो सेट स्टडी करण जे लाइ वाविल आहे, छो जो हिन में स्टीडी स्ट्रेट फॉर्मेट पैटर्न आहे जंहिंखे असां मॉनिटर करे सघूं था ऐं उन में उन जा पहिरियां 2 फॉर्मेट्स ॾाढा वाज़े ऐं क्लियर हूंदा आहिनि जिन सां असां रिकग्नाइज़ करे सघूं था त हीअ ॿोली जो कहिड़ो आवाज़ जनरेट थियो आहे। टी इम्पॉर्टेंट ॻाल्हि इहा त 2 फॉर्मेट्स खे जेकॾहिं असां एवल्यूट कंदासीं त कंहिं बि वाविल साउंड जा फॉर्मेट्स ओवरलैप नथा कनि। मीन्स उन्हनि जूं जेके फॉर्मेट फ्रीक्वेंसीज़ आहिनि हिक ॿिए खां मुख़्तलिफ़नि, तंहिं करे उन्हनि खे आइडेंटिफाई करणु ॾाढो सवलो आहे, मुश्किल न आहे। उनखां पोइ अचूं था सर ॿी कैटेगरी जेका आहे डिप्थांग वाविल्स। ही प्रॉब्लम इन करे बि स्ट्रांग हुयो जो डिप्थांग्स जी प्रेजेंसी कोन्हे असां वटि। स्पेशली इसाक़ साहब खे इहा गुज़ारिश आहे त सर हिन तरफ़ थोरो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हिकिड़ो स्टेप अप करे ऐं पंहिंजी जेका बोल्डनेस आहे उहा शो करे। जेकॾहिं हिन में ही हाणे डिप्थांग खे असां चवंदा कॉम्बिनेशन ऑफ 2 वाविल्स, 2 वाविल जेकॾहिं हिकिड़े टाइम असां ॻाल्हायूं त उहो डिप्थांग जनरेट थींदो आहे। वाविल्स जो कंट्रास्ट थिए थो या प्रॉब्लम अंडरस्टैंडिंग उते थिए थी जिते गिलाइड अची थो वञे। असां वटि 2 गिलाइड कॉन्सोनेंट बि आहिनि
गिलाइड्स नॉर्मली सेमी वाविल कंसीडर कया था वञनि। हाणे गिलाइड ऐं वाविल जे अंदरि डिफरेंशिएट उहो बि असां कयो आहे। प्लस में जेके डिप्थांग्स जनरेट थियनि था उहे बि असां लिस्ट कया आहिनि, जेकॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी इन्हनि खे इनकॉर्पोरेट करे ऐं स्पेस ॾे। थोरो ई ॿुधाइणु लाज़मी सम्झंदुसि त डिप्थांग्स कंट्रावर्शियल छो रहिया आहिनि। अर्नेस्ट ट्रंप सभ खां पहिरीं 1875 या 76 में ओपिनियन ॾिनो, द ग्रामर ऑफ सिंधी लैंग्वेज मैंशन दैट देर आर नो डिप्थांग्स इन सिंधी, दी वाविल्स ए एंड आई मीन्स आई एंड ए यू मीन्स औ आर लूजली प्रोनाउंस्ड। हिकिड़ी ही डेफिनेशन हुई मूं वटि। उन खां पोइ ॿी डेफिनेशन प्रोफेसर अली नवाज़ जतोई जे बुक में हुई, दैट डिप्थांग्स आर प्रेजेंट इन सिंधी, फॉर एग्जाम्पल दी डिप्थांग ए आई इन वर्ड लाई एंड डिप्थांग आई यू मीन्स ई ऐं उ इन वर्ड पी यू। उन खां पोइ ॿियो ओपिनियन मूंखे मिलियो लिटरेचर मां, डॉक्टर कासिम बुगियो साहब जो, द प्रेजेंस ऑफ टू डिप्थांग्स आई अ नॉन लेबलाइज विथ अ गिलाइड फ्रॉम R to E and R to U, labelized with a glide from A to R to U. It means साईं जे ओपिनियन में ॿ डिप्थांग्स असांखे वाज़े मिलिया। उन खां पोइ हिकिड़ो ओपिनियन हुयो, कोल जेनिफर यूनिवर्सिटी ऑफ इलिनॉइस USA में कमु करे थी। उन मैंशन कयो त डिप्थांग रियलाइजेशन एज अ मुस्लिम सिंधी स्पीकर्स, those produce the short diphthongs A and E and A and O, whereas the lax vowels which is I and O are typical to Hindu Sindhi speakers. ही कुछ आइडियाज़ या पॉइंट्स हुआ जिन ते मूं रिसर्च कैरी ऑन कई ऐं उन में जेके डिप्थांग्स मूंखे मिलिया उन में I ऐं O क्लियरली ॿ डिप्थांग आहिनि जेके असांजे लैंग्वेज जे अंदरि मोनोप्थांग वाविल्स में मौजूदु आहिनि। अच्छा, मूं जेको कमु कयो त हाणे हीउ सभु डिफरेंस आहे, मूं कोशिशि कई त अहिड़ा लफ़्ज़ आइडेंटिफाई कयां जिन में ॿ वाविल गॾु अचनि था, सिंधी जा ॿ वाविल गॾु अचनि था, ऐं उहा हिकिड़ी लिस्ट कंपाइल कई समाओ 28 लफ़्ज़नि जी, ऐं पोइ उन ते एनालिसिस कई ऐं जेका रिज़ल्ट मिली मूंखे उहा कुझु हिन तरीक़े सां ई साइंटिफिक अप्रोच यूज़ कई। वाविल खां पोइ डिप्थांग जी जेका असां डेफिनेशन ॾिठीसीं त डिप्थांग जेको आहे उहो तव्हांजे हिकिड़े वोकलिक एलिमेंट मीन्स हिकिड़े वाविल खां ॿिए वाविल में ग्लाइड करे थो, शिफ्ट करे थो, ट्रांज़िट करे थो। उनखे जॾहिं असां फॉर्मेंट फ्रीक्वेंसीज़ जे हिसाब सां डिफरेंट मेथड्स यूटिलाइज़ कयासीं त तव्हां ॾिसंदो त जेका ब्लू लाइन आहे उहा हिकिड़े पार्ट खां स्टार्ट थिए थी, उन खां पोइ उहा ट्रांज़िट थिए थी, क्रॉस करे थी रेड लाइन खे ऐं ॿिए डायरेक्शन में वञे थी। ही साबित करे पई त जेका स्टार्ट आहे उहा हिकिड़ो वोकलिक एलिमेंट आहे ऐं जेका एंड आहे उहा ॿियो वोकलिक एलिमेंट आहे। इहा शइ ग्लाइड्स में मौजूदु न आहे। हाणे हिन सॼी तरतीब जे हिसाब सां जेके मूं लिस्ट ऑफ वाविल्स आइडेंटिफाई कया आहिनि उहे ही आहिनि ऐं उहे उन ॿिन्ही कैटेगरीज़ में आहिनि। ॿ टाइप्स आहिनि, हिकिड़ो फॉलिंग आहे, ॿियो राइज़िंग आहे। ॿिन्ही कैटेगरीज़ में सिंधी जा डिप्थांग्स मौजूदु आहिनि जिन जी लिस्ट ॾिनल आहे। इनशाला जिते बि ज़रूरत पई त वधीक उन्हनि खे प्रेज़ेंट कंदासीं। थोरो ग्लाइड्स तव्हांखे ॿुधाए वञा, तव्हां ॾिसो ग्लाइड जेको आहे उहो शार्प ट्रांज़िटरी आहे, हिकिड़ी जाइ खां स्टार्ट करे ॿिए पासे क्रॉस करे थो, वरी अगेन क्रॉस करे ॿिए कंहिं साइड ते निकिरी वञे थो। इन करे ग्लाइड ऐं डिप्थांग सिंधी जा ॿ टोटली डिफरेंट फोनियम्स आहिनि ऐं उन्हनि जी जेका फिज़िकल प्रॉपर्टीज़ आहिनि उहे बि टोटली डिफरेंट आहिनि। ग्लाइड असांखे आई शेप मिलंदो, मीन्स हिकिड़े वोकलिक एलिमेंट खां स्टार्ट थियो, अनस्टेबल रहियो, इट्स कीप्स ऑन चेंजिंग ऐं वरी ॿी साइड हलियो वियो तेज़ी सां, त इहो असांजो ग्लाइड आहे। जॾहिं त डिप्थांग जो पैटर्न ईअं न आहे। उन खां पोइ लास्ट जेको क्लास आहे असां वटि उहो कॉन्सोनेंट आहे। टाइम घटि आहे, हिन खे बि तकिड़ो ॾिसी था वठूं त जीअं कुझु शयूं जेके आहिनि उहे
डिस्कशन में अची वञनि। जेको मूं कलर हाईलाइट कयो आहे उते प्रॉब्लम आहे। अकोस्टिकली जॾहिं रिकग्निशन में वेंदासीं त जेको हाईलाइटेड कलर साउंड्स आहिनि इते प्रॉब्लम आहे, रिकग्निशन में प्रॉब्लम थिए थो। ॿ क्लास आहिनि, हिकिड़ो वॉइस्ड, ॿियो अनवॉइस्ड। वॉइस्ड में तव्हांखे कुझु प्रॉपर्टीज़ मिली थियूं वञनि जिन जे हिसाब सां, जिन जे आधार ते तव्हां अंडरस्टैंड करे सघो था त ही को साउंड आहे, का शइ आहे। पर जिते अनवॉइस्ड अचे थो उते सिंधी लैंग्वेज जो बिहेवियर अहिड़ो आहे जेको तव्हांजे आवाज़ खे स्प्लिट करे थो छॾे ॿिनि हिसनि में। हाणे उहे जॾहिं स्प्लिट थी थो वञे ॿिनि हिसनि में त तव्हांजी जेका सिलेबल ठहंदी, हिकिड़ी सिलेबल ॿिनि सिलेबल में हली वेंदी, हिकिड़ो वर्ड ॿिनि वर्ड्स में शिफ्ट थी वेंदो। अहिड़े तरीक़े सां सेंटेंसिस मीन्स टोटली बिगाड़ अची थो वञे। इहो प्रॉब्लम किथे किथे आहे हुनजी सिर्फ़ु हिकिड़ी आऊं तव्हांखे झलक ॾियां त हीअ आहे वॉइस्ड कॉन्सोनेंट। तव्हां ॾिसंदो हिन में जेका पॉइंट ए खां बी, बी खां सी, ए सी ताईं कंटिन्यूअस वेव आहे। इहा वेव हिकिड़ो असांखे इंडिकेशन ॾिए थी त असांजी साउंड जारी आहे, हुनजी प्रॉपर्टीज़ सां असां हुनखे अंडरस्टैंड करे सघूं था। पर जॾहिं इहा शइ असां अनवॉइस ते ईंदासीं त हीअ पोज़ीशन आहे, ए खां बी बिल्कुलु साइलेंस आहे, कुझु बि न आहे बैकग्राउंड में। अच्छा, साउंड हिकिड़ो ई आहे। सपोज़ असां जेकॾहिं चऊं त सिप, हाणे प जो साउंड जेको आहे जेकॾहिं उहो असां चऊं पिया त उन में ए खां बी ऐं बी खां सी ताईं तव्हां ॾिसंदो कंप्लीट साइलेंस आहे। जॾहिं हुनजो स्पेक्ट्रोग्राम तव्हां ॾिसंदो या फॉर्मन ट्रैक्स ॾिसंदो त एक्ज़ैक्टली तव्हांखे ॿिनि हिसनि में इहा शइ विरहायल नज़र ईंदी। माना जॾहिं बि असां रिकग्नाइज़ जे तरफ़ वेंदासीं, सिलेबल खे टोड़णु वेंदासीं, वर्ड खे आइडेंटिफाई करणु वेंदासीं त ही प्रॉब्लम असांखे हिकिड़ी सिलेबल खे ॿ करे छॾींदो, हिकिड़े वर्ड खे ॿ वर्ड करे छॾींदो ऐं सेंटेंसिस खे त ख़बर न आहे केतिरनि उन्हनि शयुनि में खणी वेंदो। सो इहो हुयो कॉन्सोनेंट्स जो प्रॉब्लम। उनखां पोइ आई एम प्राउडली, असां सभु सिंधी इन ते प्राउड हुजणु खपूं। असांखे पंहिंजी ॿोली जी ख़बर हुजणु खपे त जेका असां वटि यूनिकनेस आहे, असां वटि जेका ॿोलीअ जी ब्यूटी आहे, ख़ूबसूरती आहे, उहे असांजा इम्प्लोसिव कॉन्सोनेंट्स आहिनि। इम्प्लोसिव कॉन्सोनेंट्स ऐं सभ जा सभु वॉइस्ड मीन्स 4 इम्प्लोसिव्स, 4 ई वॉइस्ड। दुनिया जे कुझु लैंग्वेजिस में इम्प्लोसिव्स आहिनि, जंहिंमें हिकिड़ी अफ्रीकन इग्बू आहे जंहिंजे अंदरि बि अनवॉइस्ड आहिनि, सभु वॉइस्ड न आहिनि। ही 4 असांजा वॉइस्ड इम्प्लोसिव्स आहिनि। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, माजिद बुर्गड़ी इंस्टीट्यूट दुनिया खे हीअ ब्यूटी ॾेखारियो, हिन जो स्पीच कॉर्पस ॾेखारियो, हिन जा साउंड्स ॾेखारियो, हिननि जा वर्ड्स ॾेखारियो, हिन जा स्पीच सिग्नल्स ॾेखारियो। दुनिया आती आहे हिन ते कमु करण जे लाइ। हींअर बि ऑस्ट्रेलिया में, छो जो हीउ मुंहिंजो कमु पियल आहे ससेक्स यूनिवर्सिटी में, उन जे डेटाबेस मां ऑस्ट्रेलिया मां हिकिड़ो प्रोफेसर कमु करे पियो। पर जेकॾहिं असां हितां स्पीच कॉर्पस ठाहे करे रखंदासीं त ज़ाहिर आहे सॼी दुनिया असांजे हुन कम ते कमु कंदी। सो ॿ, ॾ, ॼ ऐं ॻ जेके असांजा इम्प्लोसिव्स आहिनि, इहो प्राउड आहे असांजी सिंधी ॿोलीअ जो, ऐं उहे सभ जा सभु वॉइस्ड आहिनि। हीअ थोरी वेव फॉर्म तव्हांखे ॾेखारियां त इम्प्लोसिव्स में छा थींदो आहे त जॾहिं उहे प्रोड्यूस कबा आहिनि त हवा जेका एयर आहे उहा इनवर्ड सक कबी आहे, अंदरि खणबी आहे। ऐं असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं, इहो आवाज़ जो यूनिवर्सल रूल आहे त तव्हांजी एयर जेका आहे वोकल कोर्ड्स मां ॿाहिरि ईंदी आहे। इन करे ई असां कॾहिं कॾहिं टेस्ट कंदा आहियूं न, कंहिंखे त चवंदा आहियूं ॾे ॾेॾर त चई ॾेखार, उहो न चई सघंदो आहे। इट मीन्स उहे उनखे प्रोनाउंस ई नथा करे सघनि, छो जो उन्हनि जी ॿोलीअ में जेके बि आवाज़ आहिनि उहे हवा या एयर ॿाहिरि कढण सां प्रोड्यूस थियनि था, अंदरि खणण सां नथा थियनि। अच्छा, हवा खे अंदरि खणण ऐं ॿाहिरि खणण जो जेको आहे पैरामीटर, उहो इहो आहे त वेव जेका आहे उहा जॾहिं अंदरि खणबी आहे त नंढी खां वॾी थींदी वेंदी, ऐं जॾहिं ॿाहिरि कढिबो त उहा वॾी खां नंढी थींदी वेंदी। छो जो असां आवाज़ साह जेको आहे आस्ते आस्ते बंदि कंदासीं त उहा असांजी हवा जेका आहे उहा रिड्यूस थींदी वेंदी। हिन पासे स्टॉप ॿ आहे, तव्हां हिन में ॾिसंदो त स्टार्ट जेको आहे वॾी वेव फॉर्म आहे, उनखां पोइ उहा शॉर्ट थींदी थी वञे। पर जॾहिं त टॉप ते जेका मथे मथे आहे उहा इम्प्लोसिव वेव फॉर्म आहे, जेका नंढे खां स्टार्ट थिए थी ऐं उनखां पोइ एयर जेका आहे उहा वधि खां वधि सक थिए थी, जेका उन वेव खे इनलार्ज करे पई, ऐं एट दी एंड जेका आहे उहा ॿियनि जी निस्बत तमामु वॾी आहे। त हीअ हिकिड़ी ब्यूटी आहे असांजे इम्प्लोसिव्स जी, जेका बि दुनिया ताईं वञणु खपे। नेज़ल कॉन्सोनेंट्स में कोई बि प्रॉब्लम कोन्हे। असांजा जेके बि 5 नेज़ल्स आहिनि दे आर वेरी फाइन।
एक्सेप्ट हिकिड़ो नेज़ल जंहिंखे मूं हिते हाईलाइट बि कयो आहे, उहो आहे ण वण। हिन नेज़ल कॉन्सोनेंट्स में ॿिया सभु बिहेवियर साॻा ई आहिनि, सिर्फ़ु डैम्प्ड वेव फॉर्म जनरेट थिए थी फॉर स्मॉल शॉर्ट ऑफ टाइम। हिकिड़े नंढड़े मुख़्तसर टाइम जे लाइ जिते इणे वण जुमलनि में अचे थो या ॻाल्हाइजे थो त वेव फॉर्म जेका आहे उहा फर्दर शॉर्टन थी वञे। हाणे हीअ बिहेवियर बि यूनिक आहे इणे वण जो, जेको मूं ॿियनि लैंग्वेजिस में कोन आइडेंटिफाई कयो, न ई ॿियनि आवाज़नि में फाइंड आउट कयो आहे। साईं अहसान साहिबु ॿिनि आवाज़नि जो ज़िक्र कयो, झ ऐं घ। त साईं मसइलो झ ऐं घ में आहे, पर हाणे आउं साईं खे हुजे हा त ज़रूरु मूं रिक्वेस्ट कईमांसि, ॿुधाइण पियो चाहियां त मसइलो सिर्फ़ु झ ऐं घ जो न आहे साईं, मसइलो ड़ जो बि आहे, रह जो बि आहे, लह जो बि आहे, नह जो बि आहे, मह जो बि आहे ऐं ण जो बि आहे, इणे वण साण। हाणे हीअ बेसिकली मूं स्टडी जॾहिं कयो पिए तॾहिं हीअ सिंधी ॿोली जे अंदरि फोनियम्स एक्सेप्ट न पिया कया वञनि। असांजी ॿोली जे अंदरि एज़ अ फोनियम हीअ अवेलेबल न आहिनि। साईं इसहाक़ साहिबु हीअ ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो गैप आहे ॿोली जे अंदरि, जंहिंखे असांखे करिणो आहे। तव्हां ॾिसो, घ खे असां साउंड ॾिनो आहे पर अल्फ़ाबेट कोन ॾिना आहिनि, घ। अहिड़े तरीक़े सां झ खे असां साउंड ॾिनोसीं पर उनखे अल्फ़ाबेट न ॾिना। घ गाफ़ ऐं हे जो कॉम्बिनेशन आहे, झ जे ऐं हे जो कॉम्बिनेशन ॾेई करे, पर इन्हनि ॿिनि खे असां घटि में घटि आवाज़ ॾेई छॾियोसीं त घ ऐं झ आइडेंटिफाई। हिननि खे असां किथे आवाज़ बि न ॾिनो आहे। पर हिन रिसर्च में मूं वाज़े तौरु ॾिठो आहे त इहे ॿई मीनिंगफुल फोनियम्स आहिनि ऐं इन्हनि जूं अकुस्टिकली प्रॉपर्टीज़ लाइक साइन वेव फॉर्मेंट्स एनर्जी स्पेक्ट्रोग्राम ईच एंड एवरी रिस्पेक्ट खां दे आर फोनियम्स ऑफ दी सिंधी। देयरफॉर उहे इनकॉर्पोरेट थियणु खपनि, असांजी ॿोलीअ जे अंदरि अचणु खपनि। असांजी ॿोली कॉम्प्लेक्स छो आहे, उनखे बि थोरो सवलो करण जी ज़रूरत आहे। मुंहिंजा साईं, आवाज़नि जे अंदरि जेतिरी मूं रिसर्च कई, जेतिरा स्पीकर्स आइडेंटिफाई कया, उन में जिते बि मूं संदूक स्वाद सां लिखी ॾिनी कंहिं स्पीकर खे त ॻाल्हाए त संदूक, उन संदूक उअं ई प्रोनाउंस कयो जीअं मूं उनखे लिखी ॾिनो, संदूक सीन सान सां। ईअं ई संदूक जॾहिं से सवाब सां लिखी ॾियो त हुनखे हाली त परेशानी थिए पई त सवाब सां संदूक छो, हुनजी नॉलेज हुई, पर जॾहिं उहो प्रोनाउंस करे थो त आवाज़ जे अंदरि फोनेमिकली इहे सभु अटरेंसेस सिमिलर हुयूं, जीअं संदूक स्वाद सां, सिनसान सां, से सवाब सां। अहिड़ी तरतीब सां ज़े, तोए, ज़्वाद ऐं काफ़, इहे सभु जेके अखर आहिनि, ऐं सम्झां थो इन्हनि ते गौर वीचार करे जेकॾहिं असां पंहिंजे ॿोली खे थोरो आसान कंदासीं ऐं इहे कॉम्प्लेक्सिटीज़ गैर ज़रूरी तौर ते ओमिट थींदियूं। ॾुखियो कमु आहे, तमामु ॾुखियो कमु आहे, जेको मूं पहिरीं ई अर्ज़ु कयो, पर गॾिजी सॼी जेकॾहिं कंदासीं त सम्झां थो कुझु बहितर कंहिं पॉइंट ते अची सघंदासीं। तव्हां सभिनी जी महिरबानी।